नाज़रीन, पाकिस्तान ईरान के बलोचिस्तान में हमले जो भरपूर जवाब ॾेई छॾियो आहे। पाकिस्तान तरफ़ां ईरान जे सूबे सिसिस्तान में जवाबी कार्रवाई कई वई आहे, जंहिंमें केतिराई दहशतगर्द बाढ़िजी विया आहिनि। परॾेही खाते जे तर्जुमान मुमताज़ ज़ेहरा बलोच चयो आहे त ईरान जे सूबे सिसिस्तान में दहशतगर्दनि जी मख़सूस पनाहगाहनि खे निशानो बणायो वियो। पाकिस्तान जी कार्रवाई में केतिराई दहशतगर्द बाढ़िजी विया। तर्जुमान मूजिब दहशतगर्द ईरान जे इलाइक़े में पनाह वठी वेठल हुआ। इंटेलिजेंस मालूमात जे बुनियाद ते ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन खे मर्ग बर सरमचार जो नालो ॾिनो वियो आहे। परॾेही तर्जुमान जो वधीक चवणु आहे त दहशतगर्दनि जी मौजूदगी ऐं सरगर्मियुनि जा सबूत ऐं शाहिदियूं ईरान सां शेयर कयूं वयूं हुयूं। कामयाब ऑपरेशन पाक फ़ौज जी पेशावराणियुनि महारतनि जो वाज़े सबूत आहे। पाकिस्तानी सलामती ऐं मुफ़ादनि ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर था कयूं। पाकिस्तान ईरान के बलोचिस्तान में हमले जो भरपूर जवाब ॾेई छॾियो आहे। पाकिस्तान तरफ़ां ईरान जे सूबे सिसिस्तान में जवाबी कार्रवाई कई वई आहे, जंहिंमें केतिराई दहशतगर्द मारिजी विया आहिनि। परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़ेहरा बलोच चयो आहे त ईरान जे सूबे सिसिस्तान में दहशतगर्दनि जी मख़सूस पनाहगाहनि खे निशानो बणायो वियो। पाकिस्तान जी कार्रवाई में केतिराई दहशतगर्द मारिजी विया। तर्जुमान मूजिब दहशतगर्द ईरान जे इलाइक़े में पनाह वठी वेठल हुआ। इंटेलिजेंस मालूमात जे बुनियाद ते ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन खे मर्ग बर सरमचार नालो ॾिनो वियो आहे। परॾेही तर्जुमान जो वधीक चवणु आहे त दहशतगर्दनि जी मौजूदगी ऐं सरगर्मियुनि जा सबूत ऐं शाहिदियूं ईरान सां शेयर कयूं वयूं हुयूं। कामयाब ऑपरेशन पाक फ़ौज जे पेशावराणियुनि महारतनि जो वाज़े सबूत आहे। पाकिस्तानी सलामती ऐं मुफ़ादनि ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी।